अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मसलुल्लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलियाअ कमसलिल अन्कबूत इत्तख़ज़त बैता व इन्न औहनल बुयूति लबैतुल अन्कबूत लौ कानू यअलमून। ऐं उन्हनि माण्हुनि जो मिसाल जिन अल्लाह ताला खे छॾे ॿियनि खे पंहिंजो मददगार बनायो आहे, मकड़ीअ वांगुरु आहे जंहिं को घर बनायो। ऐं बेशक तमामु घरनि में कमज़ोर, सभिनी खां कमज़ोर घर मकड़ी जो घर आहे, काश के उहे ॼाणनि। हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त जिन माण्हुनि अल्लाह पाक खे छॾे ऐं ॿियनि खे माबूद बनायो आहे, चाहे उहे यानी इंसाननि खां अलावा का मखलूक हुजे या इंसान हुजनि, उन्हनि ते हुननि भरवसो कयो आहे, त उन्हनि जो मिसाल ईअं आहे जीअं मकड़ी हिकिड़ो कमज़ोर जानवर आहे। उहो मकड़ी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि, पर हिते उहा मकड़ी मुराद आहे जेका घरनि में छितियुनि ते वग़ैरह घर ठाहींदी आहे, पंहिंजो ॼारो लॻाईंदी आहे। मकड़ीअ जे मिसाल सां आहे इत्तख़ज़त बैता, उहा मकड़ी जंहिं जेको आहे सो को घर बनायो। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तारूं हूंदियूं आहिनि, उन्हनि तारुनि सां हीअ घर बनाईंदी आहे। व इन औहनल बुयूति लबैतुल अन्कबूत, ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त बेशक सभिनी घरनि मां कमज़ोर तरीन घर उहो मकड़ीअ जो घर हूंदो आहे। थोरो तेज़ हवा लॻंदी आहे त उहो जेको आहे सो टुटी पवंदो आहे, उन जूं तारूं टुटी पवंदियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन मिसाल ॾिए पियो त अल्लाह पाक खां सवा जिन माण्हुनि जिन ते बि भरवसो कयो आहे, बुतनि ते उन्हनि जी इबादत कनि था या ॿी कंहिं मखलूक जी इबादत कनि था, अहिड़े तरीक़े सां जेके किन माण्हुनि खे पुकारीनि था या माण्हुनि ते पंहिंजो जेको एतमाद रखनि था, मखलूक ते पंहिंजो सहारो रखनि था, इहे सभु कमज़ोर आहिनि, एतिरा कमज़ोर आहिनि जहिड़ा मकड़ी। ऐं उहे जीअं मकड़ी पंहिंजो घर ठाहींदी आहे ऐं उहा इहो सम्झंदी आहे त मुंहिंजी पनाह गाह आहे, हाणे हिन में आउं महफ़ूज़ आहियां, हालांकि इंतिहा दर्जे जो कमज़ोर घर हूंदो आहे। ईअं ई जेके माण्हू ग़ैरनि खे पुकारीनि था, उहे इहो सम्झनि था त हीअ असांजे लाइ वॾी पनाह गाह आहिनि ऐं वॾो असांखे कमु ईंदा, हालांकि अल्लाह पाक फरमाए पियो त इन्हनि सभिनी जो मिसाल ईअं आहे जीअं मकड़ीअ जो घर। ऐं मकड़ी कमज़ोर तरीन जानवर जो अल्लाह ताला मिसाल ॾिनो आहे। अल्लाह ताला फरमाए पियो लौ कानू यालमून, जेकॾहिं हक़ीक़त खे सम्झनि हा, ए माण्हू जेकॾहिं हक़ीक़त हाल खे सम्झनि हा त पोइ कॾहिं बि ईअं कोन कनि हा, यानी शिरक कोन कनि हा, कंहिं मखलूक खे कोन पुकारीनि हा मदद जे लाइ, मददगार बनाईनि हा त हिकिड़े अल्लाह पाक खे मददगार बनाईनि हा, भरवसो कनि हा त हिकिड़े अल्लाह पाक ते भरोसो कनि हा। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही तौहीद जो अक़ीदो ऐं सही तवक्कुल नसीब फरमाए त असां बि अल्लाह रब्बुल आलमीन ते ईअं भरवसो करियूं जीअं भरवसो करणु अल्लाह चाहे थो। अल्लाह खां दुआ बि घुरूं त अल्लाह ताला असांखे कामिल तवक्कुल नसीब फरमाए। दुआ घुरूं। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही।